अॼु जी कहानी आहे भलो कयो त भलो थींदो। हिकिड़ो दफ़ो हिकिड़े हॉस्पिटल में डॉक्टर वटि हिकिड़ो मरीज़ अचे थो जंहिंजी हालत ठीकु न हुई। हुनखे पंहिंजो होश बि कान हो, पर डॉक्टर हुनखे ॾिसंदे ई हुनजो इलाज चालू करे थो छॾे ऐं घर वेंदे समय पंहिंजे माण्हुनि खे चई थो वञे कि हिन जो सुठी तरह ख़्यालु रखिजो ऐं ही हिकदमि ठीकु थी वञे। अगरि ज़रूरत पए ॿिए के डॉक्टर खे कोठण जी त हुन में बि देरि न कजो, पर हिन जो सुठी तरह ख़्यालु रखिजो। माण्हू सभु नर्सूं सभु उन जो ध्यानु था रखनि। हफ़्तो 10 ॾींहं खां पोइ मरीज़ हिकदमि ठीकु थी करे पंहिंजे होश में अचे थो, वीलचेयर में वेही करे। ऐं जीअं ई बिल काउंटर ते अचे थो त हुते हू चवनि था कि तव्हांखे बिल ॾियण जी को ज़रूरत कान्हे, असांखे डॉक्टर साहिबु मना कयो आहे। हू थोरो वैरो थो थिए कि ईअं कीअं पियो थिए, त चए थो छा मां डॉक्टर सां गॾिजी सघंदसि? त चवनि था ठीकु आहे। माण्हू डॉक्टर वटि पहुचे थो, आम्हूं साम्हूं वेहनि था ऐं हू छोकिरो डॉक्टर खे चए थो कि तव्हां मूंसां बिल छो नथा वठो? डॉक्टर चए थो तव्हांखे शायदि यादि कान्हे, पर अॼु खां 3 साल पहिरीं जॾहिं मां घुमण लाइ निकिता हुआसीं त असां हिकिड़े जंगल में फासी पिया हुआसीं। न को नेटवर्क पे हलियो, न को असां कंहिंखे फ़ोन पे करे सघियोसीं ऐं न को असांखे को रस्तो पे मिलियो ऐं मूंसां गॾु ॿार हुआ। मां ॾाढो चिंता में हुअसि, पर हुन समय ते तव्हां हुतां लंघिया हुआ ऐं मूं तव्हांखे कोठियो हो, तव्हां बीठा 5 मिंट में अची करे तव्हां मुंहिंजी कार बि चालू कई ऐं पोइ मूंखे चयो हाणे मुंहिंजे पुठियां अचो, पासे में मुंहिंजो गैरेज आहे, मां तव्हांजी कार ठीकु करे छॾींदसि। असां तव्हां सां गॾु आयासीं, तव्हां असांजी कार बि ठीकु कई ऐं जॾहिं मूं तव्हांखे पैसो ॾियण लाइ चयो तॾहिं तव्हां मूंखे चयो कि मुंहिंजो हिकिड़ो ई असूल आहे कि अगरि केरु मुसीबत में आहे त हुन सां पैसा न वठो। त उहो ई ॻाल्हि मुंहिंजे दिलि में वेही रही ऐं अॼु मां बि उहो ई कंदो आहियां कि अगरि केरु मुसीबत में आहे त मां हुन खां पैसा न वठंदो आहियां। त हीउ तव्हांजो ई कयल आहे जो अॼु तव्हांजे अॻियां आहे। त छोकिरो ॾाढो ख़ुशि थो थिए। बसि इहा ई ॻाल्हि आहे कि ॿियनि जो भलो कंदा अचो, तव्हांजो भलो पंहिंजो पाण ई थींदो। हमेशह ख़ुशि रहो, ख़ुशि रखो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल। अगरि कहानी पसंदि अचे पई त कहानी खे लाइक ऐं शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।